नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। भरूच वसीम इक़बाल जगाबाद JUI ऐं शहरनि पारां सूद जे वधंदड़ वबा ऐं नतीजे में जैकबाद जे लेक्चरार जी ख़ुदकश ख़िलाफ़ ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी जी अॻवानी में मुज़ाहिरो। शहर में मार्च प्रेस क्लब आॾो धरणो सियासी समाजी वापारी मज़हबी तंज़ीमुनि जी शिरकत। SSP सदाम ख़ासकेरी सां मुलाक़ात में एक्शन खणण जो यकीन। ख़बर मूजिब जमीयतुल उलमा इस्लाम ऐं शहरनि पारां सूद जी वबा ऐं नतीजे में जैकबाद जे लेक्चरार पारां ख़ुदकशी ख़िलाफ़ JUI ऑफिस जैकबाद मां ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी ज़िले अॻवाननि ख़लील अमन डोल कारी रिज़वानुल्लाह चाचड़ चाकर ख़ान जखरानी APC जे मोहम्मद शोबान अबड़ो नेशनल पार्टी जे मुमताज़ बुढ़ो जैकबाद एक्शन जे ईद मोहम्मद रोमकी शहरी इतिहाद जे अब्दुल नबी लाशारी क्रिश्चन अगवान जान परवेज़ हिंदू अगवान संदीप कुमार JUP जे रफ़ीक अहमद फ़खरी ह्यूमन राइट्स जे राहिल मंगी आपका जे मोहम्मद सिद्दीक रवाही मौलाना ग़ुलाम शबीर शेख सूफ़ी अलिहार बुढ़ो वाहिद बख्श उनड़ मौला बख्श बखरानी ताज अमरोडी ऐं ॿियनि जी अॻवानी में कढियो वियो। मुज़ाहिरीन खे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जिन ते सूद खोर गिरफ़्तार करियो अनवर पयार जी ख़ुदकशी शेम सूदनि खे कानून हवाले करियो जा नारा लिखियल हुआ। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां सूद जे वबा ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे प्रेस क्लब जैकबाद आॾो धरणो हंयो।